दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे ड्रामा सीरियल पापनगर जी। जी हाँ दोस्तों, ज़बरदस्त बेहतरीन अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे हर अपडेट तमामु जल्द मिलंदी रहे ऐं लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं हीअ अपडेट तव्हांखे जीअं सम्झ में अची बि सघे। तमामु जल्द अपडेट तव्हांखे तॾहिं मिलंदी तॾहिं तव्हांखे सब्सक्राइब ऐं बेल आइकन खे ऑल ते करे छॾींदो। हलो था अपडेट की तरफ, तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं ऐं वेस्ट भी न कंदासीं। दोस्तों पापनगर ड्रामे जी कामयाबी खां पोइ हिकु भेरो ॿीहर केटीएन वारनि हिकु ॿियो सोप सीरियल तयारु करण जी तयारी कई आहे ऐं उहो बि पापनगर वांगुरु हिकु ज़बरदस्त मेगा सोप सीरियल हूंदो ऐं उन्हनि जी पूरी इहा कोशिशि आहे जीअं पापनगर काफ़ी अरसे खां पोइ केटीएन ते को ड्रामो कामयाबु थियो आहे त ईअं ई इन सिलसिले खे लगातार हाणे हलाइजे ऐं वरी केटीएन चैनल जी डाउन न थिए त हिकु भरपूर ज़बरदस्त सोप सीरियल आणण जी उन्हनि जी कोशिशि लॻी पई आहे ऐं तयारियूं आहिनि ऐं उन जी अपडेट तमामु जल्द असां तव्हांखे ॾींदा रहंदासीं। जीअं फाइनल नालो ऐं अपडेट्स ईंदी, अदाकारनि जी लिस्ट सभु कुझु ॿुधाईंदासीं ऐं बाक़ी पापनगर जी अपडेट तव्हांखे बार बार ॾींदा था अचूं ऐं होॾां वेरनि जी बस्ती ऐं पंहिंजा वेरी ड्रामे जी बि अपडेट तव्हांखे लगातार ॾींदा था अचूं। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿी वीडियो में। सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।